मेंदीअ जा गुल जानी हथनि ते ठाहिया थी, लबनि ते लाली लाए लब चमकाया थी। खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे, खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ में आऊं आहियां वज़ीर नड़। असां सां गॾु मौजूदु आहे सिंध जो बहितरीनु फ़नकार जेको हज़ारे दिलनि ते राॼ कंदड़ असां सां गॾु मौजूदु आहे। अचो साण ॻाल्हि ॿोल था कयूं। मुमताज़ मौलाई असां सां गॾु मौजूदु आहे। अचो साण ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। कीअं पई तव्हांजी ज़िंदगी गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह, जेका जीअं गुज़रे पई मालिक जा करम आहिनि। अच्छा, तमामु बहितर। तव्हां माशाल्लाह काफ़ी पॉपुलर आहियो सिंध लेवल ते ऐं पूरी ॿाहिरि सिंध खां ॿाहिरि। तव्हां दुबई बि ॻायो आहे, सऊदी अरब। कॾहिं तव्हांखे इंडिया मां का ऑफर थी ॻाइण जे लाइ? जी हा, ॿ टे दफ़ा इंडिया मां ऑफर थी आहे मूंखे। पूनम नगर में जेको सो दीवान सिंधी जेके मेजॉरिटी आहे उन्हनि जे तरफ़ां मूंखे इलाही ऑफर थी, ॿ टे दफ़ा थी, पर मुंहिंजी मजबूरी त पंहिंजी सिंध में प्रोग्राम हुया, पोइ न वञी सघियुसि। तव्हांजी लाइफ जे बारे में कुझु असांखे ॿुधायो। लाइफ त हर इंसान खे जहिड़े नमूने सां गुज़ारणी पवंदी आहे उहो गुज़ारींदो आहे। अल्हम्दुलिल्लाह बहितर लाइफ आहे। भला दोस्त आहिनि, भला भाइर आहिनि, ऐं लखनि में चाहण वारा मूंखे सिंध में आहिनि। इन खां मथे कंहिंजी मुंहिंजे ख़्याल में मां ख़ुशनसीबु आहियां जो मुंहिंजी तमामु बहितरीनु लाइफ आहे। मां पंहिंजी लाइफ मां मुतमिन आहियां। इलाही हज़ारनि में सैकड़ो में चाहण वारा माण्हू मूंखे चाहिनि था। ॻाइण खां अलावा ॿियो को तव्हांखे शौक़ु आहे को फिल्मुनि में कमु करणु या ड्रामनि में कमु करणु? न, मुंहिंजो शौक़ु न आहे। मतिलबु हिकिड़ी धरती टी वारनि मुंहिंजी फिल्म कई हुई, मौलाई बादशाह सिंध टी वारनि बि कई हुई, ऐं ॿ टे फिल्मूं कयूं मुंहिंजूं चैनल वारनि, सिंधी चैनल जेके तमामु सुठियूं हलियूं। ऐं मुंहिंजो जेको हाल हुयो, मां आर्टिस्ट आहियां, शाइर आहियां, ऐं उन खां अलावा जेको बि हाल हुयो मतिलबु फिल्मियूं ॿ टे मूं कयूं। अच्छा, जेका हींअर सिंध जी जेका मौसीक़ी आहे, तक़रीबन जेके मौसीक़ारनि जेके म्यूज़िक ठाहींदड़ हुआ तक़रीबन उहे हींअर घटि ॿिया ॾिसण में अचनि। अक्सर छा ट्रैकनि जो जेको दौरु आहे, ट्रैक ते ॻाए थो वञे, उन खे तव्हां किथां ॾिसो? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो बस हूंदो आहे। इन ॻाल्हि ते मां इलाही बस कंदो बि आहियां काफ़ी दोस्तनि सां करणु, त हर माण्हू हर हिसाब सां हलंदो आहे। जॾहिं कंहिं दौर में स्टार कपिड़ो माण्हू पाईंदा हुआ त उहो पाईंदा हुया। अॼु काटन न पाइणु खपे, दौर सां हलणु खपे। इंडिया जी म्यूज़िक जॾहिं हिकिड़ी चेंज थी चुकी आहे, इंडिया में जॾहिं कुमार सानू ॻाईंदो हुयो, हुन में नदीम शेरवन या उदित नारायण एॾा वॾा मूसीक़ार हूंदा, उनजी म्यूज़िक चेंज हूंदी, सॼो सिस्टम चेंज हूंदो। वरी अॼु जे माहौल सां तव्हां ॾिसो इंडिया में बिल्कुलु चेंज आहे। त हमेशह चेंज हुअणु खपे न सिंध में। ज़रूरी थोरी आहे त पुराणो तबलो पुराणी ढोलक पई वॼे, बाजो वॼे, त उहो ई दौरु हुजे। उन सां हलणु खपे। इहे असांजी सिंध में चेंज हुअणु खपे। बलोचिस्तान तव्हां ॾिसो, अॼु जो ताईं क़दीमनि खां उहो उन्हनि जो हिकिड़ो सुरंदो आहे, उहो बंज बज 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 उहो हलंदो आहे, पर ईअं न हुअणु खपे। पछतो ॾिसो, उन्हनि जी म्यूज़िक इलाही चेंज थी चुकी आहे, हींअर मॉडर्न थी चुकी आहे। ऐं उनजा हू पहिरियां उन्हनि जो साज़ सिस्टम अलॻि हूंदो हो। त असांजी सिंध त अल्हम्दुलिल्लाह काफ़ी अॻिते आहे। पाकिस्तान में हिकिड़ो असांजो वॾो सूबो बि आहे। पाकिस्तान में हिकिड़ो सिंध त हिकिड़ो मेन दिलि आहे पाकिस्तान जी। त सिंध में चेंज हुअणु छो न खपे? ज़रूरी थोरी आहे त पुराणी क़दीमी म्यूज़िक खे माण्हू यको खयूं जे माना। पोइ जेकॾहिं क़दीम म्यूज़िक ईंदी त पोइ असांजा नौजवान त उहे म्यूज़िक कोन पसंदि कंदा न। पोइ उनखे उहा ई शइ खपे जेका आम दुनिया में हले थी। त असां नओं ट्रेंड आंदोसीं, जहिड़ो माहौल हले पियो उन हिसाब सां असांजी म्यूज़िक बहितर आहे ऐं तमामु सुठी आहे। पोइ हिकिड़ी तंज़ करण खे त केरु माना नथो करे सघे, उहो तंज़ करे सघे थो। शादियूं घणियूं कनि था? 2 आहिनि मुंहिंजूं। बसि 2 खोड़ आहिनि या तव्हां इरादो? खोड़ आहिनि भाउ, मेन जो वाड़ो खोलणो आहे असांखे। अच्छा, भला जेके ॿिनि शादियुनि वारा आहिनि उनखे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव जरूर तव्हां त ॿिनि ज़ालनि खे मुंहुं पिया ॾियो? बाबा ॾिसो न, उहो चवंदा आहिनि त मुड़ुसु माण्हू 4 शादियूं करे सघे थो, बाक़ी जेको वीचारो कमज़ोर आहे त हुनजी हिकिड़ी बि पढ़ाई आहे। चवंदा 2 शादियुनि करण वारे खां पुछणो मुआफ़ाक़ थी आहे, बाक़ी सची हक़ीक़त आहे। न, बाक़ी उहो हिते ई सिलो ॾेई थो वञे। मां बि हिते पंहिंजी जज़ाकला ॾेई छॾी आहे सॼी, जेका बि ॼणी 2 गुना माफ़ु कराए छॾिया अथमि। तव्हांखे प्यारी में प्यारी शइ कहिड़ी आहे? ज़ाहिर आहे मूंखे औलाद प्यारी आहे, उन खां पोइ मूंखे दोस्त प्यारा आहिनि, मुंहिंजा चाहींदड़, मुंहिंजा परस्तार मूंखे प्यारा आहिनि इलाही। सिंध वासियुनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु था चाहियो तइलीम जे हवाले सां? हीअ सिंध धरती असांजी हिकिड़ी मालामाल धरती आहे, ख़ूबसूरत धरती आहे। तालीम त हिकिड़ो असांजो ज़ेवर आहे, तालीम त ज़रूरी आहे। उन खां पोइ मोहबतूं, प्यार, ऐं जेतिरो थी सघे नफ़रतूं ख़तमु करणु खपनि। मोहबतूं हुजनि, मोहबतुनि जा मेला हुजनि,
मां इहो ई पैगाम ॾेई सघां थो। भाउ नूर हसन सां केतिरी दिलि आहे तव्हांजी? मुंहिंजी इलाही दिलि आहे हुन सां। चए त हू फिल्म तव्हांखे ॾिसंदा नूर हसन तव्हांजे मथां बीठो हूंदो आहे, जीअं मुर्शिद मुरीद खे ॾिसंदो तव्हां ईअं ॾिसंदो। न हू तमामु हिकिड़ो प्यारो शाइर बि आहे, सभु अहिड़ो माण्हू बि आहे, यारनि जो यार आहे, दोस्त आहे। सिर्फ़ु आउं न पर मुंहिंजा दोस्त बि जेके बि पूरी सिंध में नूर हसन साहिब सां प्यारु कंदा आहिनि ऐं उन्हनि बिरादरी सां मुंहिंजा तमामु तालुकात सुठा रहिया आहिनि। सकरनि जी जेका माण्हू आहे आवाम आहे उन खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾाढा प्यारा माण्हू आहिनि। हक़ीक़त मुंहिंजी पसंदि जा सिंध मुंहिंजी सॼी सिंध सुवारी आहे, मुंहिंजी सिंध जो हर ज़िलो सुठो आहे, पर जेके नवाबशाह, नौशरो, दादू, घोटकी ऐं इन पटीअ जेके माण्हू हूंदा आहिनि मूंखे तमामु पसंदि हूंदा आहिनि। उहे तमामु सिधा साधा हूंदा आहिनि, दोस्ती बि सिधी, दुश्मनी बि सिधी। पर तव्हांखे टिक टाक ठाहिण जो शौक़ु आहे? मूं ॾिठो आहे तव्हांखे इलाही चकर। न उहो मूंखे ठाहिण जो शौक़ु न हूंदो आहे, लिकी भरे ईंदा आहिनि। न उहो ईंदा आहिनि मूं वटि, मूं वटि चवंदा आहिनि बाबा टिक टाक ठाहे, बसि ख़बर न पवंदी आहे, गानो हलाए शुरू थी वेंदा आहिनि। मूं ॾिठा आहिनि तव्हां इलाही टिक टाक। हा, पोइ दोस्त ठाहींदा आहिनि अची मूंसां गॾु। दोस्त या कुझु मायूं बि चवंदियूं? न, मायूं कोन थियूं ठाहिनि मूंसां गॾु। नौजवान छोकिरा त इलाही पसंदि कंदा आहिनि, पोइ ईंदा आहिनि, उहे मुंहिंजा बचिड़ा आहिनि, उहे प्यारु कंदा आहिनि मूंसां। मुंहिंजे घर में टिक टाक तव्हां ॾिठो हूंदो त पाकिस्तान में, सिंध में, बल्कि पाकिस्तान जी ॻाल्हि नथो करे सघां, पर सिंध में 1 नंबर ते टिक टाक मुंहिंजे गाननि ते ई ठाहींदा आहिनि। भाऊ भला ॿार घणा हुअणु घुरिजनि? ॿार जेतिरा माण्हू पाले सघे ओतिरा हुअणु घुरिजनि। हूअं तव्हां जे अंदाज़े में त घणा हुअणु घुरिजनि जेके माण्हू इज़त सां माना हुनखे पाले सघे? 4 ॿार हुजनि वधि में। तव्हांखे घणा आहिनि? मूंखे अलहमदिल्ला 8 आहिनि। 8 आहिनि? पोइ तव्हां 4 जेके वधीक एक्स्ट्रा पैदा कया आहिनि, त तव्हां ग़लती जो अहसासु बिल्कुलु। माना 4 हुअणु घुरिजनि, तव्हांखे 8 ॿार आहिनि। ॿियनि खे मैसेज ॾियो न त ॿार 4 पैदा कयो। न, ॿार त अलाह जी हिकिड़ी औलाद नेमत आहे। ॾिसो, जिन वटि औलाद न आहे त उहे केतिरा तरसंदा आहिनि। इहा अलाह जी नेमत सम्झे माण्हू। इहो तव्हां छो चओ त 4 हुजनि? मुंहिंजो 4-5 हुजनि, भला सफ़ा ईअं फ़ौज बि त न हुजे जो माण्हू हरू भरू परेशान हुजे। हा, जंहिंखे तालीम ॾेई सघे, सुठी परवरिश ॾेई सघे माण्हू ॿारनि खे। ज़िंदगी में भला कॾहिं तव्हां सफ़ा गमज़दा थिया हुजो, सफ़ा अहिड़ी ॾुख को तव्हांखे मिलियो हुजे या कहिड़ी को लम्हो वाक़ियो तव्हांखे यादि हुजे त ॿुधायो, जंहिं तव्हांखे सफ़ा लोॾे छॾियो हुजे। न, ज़िंदगी जा लम्हा त इलाही मुंहिंजी ज़िंदगी में जेके ॾुखनि जा लम्हा आया उहे बचपन खां वठी मूंखे आया, पर हींअर ताईं बि कुझु पंहिंजनि जा जेके मूंखे पंहिंजी ज़ातियत जे माण्हुनि चंद मुंहिंजी ज़ात जा माण्हू मूंसां प्यारु कंदा आहिनि पूरे सिंध में अलहमदिल्ला, पर कुझु चंद माण्हू मुंहिंजी ज़ाती जा जेके मूंसां ज़ाती दुश्मनियूं, हरू भरू कूड़ जा केस करणु, डिस्टर्ब करणु, उन्हनि खां मूंखे तकलीफ़ आहे। अलाह साईं उनखे वरी बि ख़ुशि रखे। भला ख़ुशी कॾहिं महसूसु घणी खां घणी ज़िंदगी में तव्हांखे? ख़ुशी महसूसु मूंखे हर वक़्तु थींदी आहे जॾहिं इंतिहा मोहबत ॾिसंदो आहियां ऐं जंहिं बि फंक्शन में वेंदो आहियां ऐं हज़ारनि में चाहींदड़ परस्तार जेके ॾिसंदो आहियां मुंहिंजे हथनि खे चिमियूं ॾींदा आहिनि, मूंसां प्यारु कंदा आहिनि। चिमियूं केरु छोकिरा ॾींदा आहिनि छोकिरियूं? न, उहो मतिलबु छोकिरा, फोड़ा, बुज़ुर्ग सभु मूंसां प्यारु कंदा आहिनि। अच्छा, माना तव्हांखे घणी ख़ुशी तॾहिं थींदी आहे जंहिं प्रोग्राम छोकिरियूं जाम हुजनि? अलहमदिल्ला उहे बि अहिड़ा बि इवेंट थींदा आहिनि मुंहिंजा के तमामु सुठा, तव्हां ॾिठा हूंदा, नेट ते बि ॾिठा हूंदा, जिन में कॉलेजनि जा या कंहिं बि जॻह ते लेडीज़ फंक्शन बि थींदा आहिनि। ज़ाहिर सिंध जूं न्याणियूं मुंहिंजियूं न्याणियूं आहिनि, मां उते वेंदो आहियां, पंहिंजी न्याणियूं सम्झी फंक्शन। पढ़ियल लिखियल जेको नौजवान तबिको तव्हांखे तमामु चाहे थो? चए त मुंहिंजा गीत अहिड़ा हूंदा आहिनि जेके हा अॻे वठींदा आहिनि। घणो तव्हांखे पंहिंजो कहिड़ो कलाम पसंदि आहे? कलाम जेको मूंखे सफ़ा वणंदो हुजे, माना तव्हां ॻाईंदा हुजो ऐं तव्हांजे अखियुनि मां बसि ॻोढ़ा वहंदा हुजनि। ऐं मूंखे सभु गीत सुठा लॻंदा आहिनि। जीअं मूं ॻायो हिकिड़ो, जेसि ताईं रुआरी न मूं स्टेट ते रोई ॾिनो हो, नूर सुनड़ साहिब शाइरी, ख़ुदा खां केरु पुछे तो विछोड़ा छो कया, सभु शाइर सुठो लिखंदा आहिनि अलहमदिल्ला ऐं तमामु सुठी शाइरी कोशिशि कंदो आहियां, सुठी शाइरी ॻाईंदो आहियां। तव्हां जॾहिं चयो त तव्हांखे पढ़िया लिखिया ई पसंदि कनि था ऐं ॿारड़िया माण्हू ई पसंदि कंदा, हर तबिके जो माण्हू हिकिड़े आर्टिस्ट खे पसंदि करे त मुंहिंजे ख़्याल में इहा इन खां वधीक कामयाबी न हूंदी आहे। ऐं जे गीत लिखां मुंहिंजो ॻाईंदा? हा, ॻाईंदुसि, बिल्कुलु। ठीकु आहे, महिरबानी। सुठी शाइरी हूंदी त ॻाईंदुसि, कोशिशि कंदुसि, भले साल लॻी वञे पर 2-3 सुरूं लिखंदुसि। तुंहिंजे मुंहुं वटि हूंदी त कोन ॻाईंदुसि। अहिड़ो को वाक़ियो जंहिंखे तव्हांखे ॾिसी ॾाढो ॾुख बि थियो हुजे, वरी ख़ुशी बि महसूसु थी हुजे? जी हा, अहिड़ो हिकिड़ो मौक़ो थियो हो। चए त आउं अचां पियो लाड़काणे खां मेड़ होटल ते मानी खाइण लाइ, मूंखे म्यूज़िशियन चयो त बुख लॻी आहे मानी खाऊं, त इन होटल ते वरी गाॾी रोकीसीं। हुते हिकिड़ो एब नॉर्मल राति जो जेके हूंदा आहिनि थोरा चरिया माण्हू राति जो जाॻंदा आहिनि, अहिड़ो माण्हू आयो अची साम्हूं मुंहिंजे म्यूज़िशियन खे चई त मूंखे
सिगरेट पियार त छा त उन होटल ते वरी मूंखे ॾिसी वरी हुननि का CD में मुंहिंजा गाना वाना हलाइणु शुरू कया त हुनखे सिगरेट ॾिनो। उहो थोरो पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाईंदो पियो आहे, एबनॉर्मल माण्हू हुयो। पोइ चईंसि त सिगरेट मूं वटि न आहे, जेको आहे सो हलाइण खां वटि, पर हिन खे सुञाणींदो मुंहिंजे लाइ। चईंसि चई न मां न सुञाणे। चई भला जेको ॻाए थो इहो सुञाणींदो? चई इन त मनोस मूंखे चरियो कयो आहे, जंहिंजे करे मां हींअर राति जो जाॻंदो थो वठां। मुंहिंजे साम्हूं मूंखे बि चए उहो इन मनोस चरियो कयो मां राति जो जाॻंदो थो वठां। मूंखे ख़ुशी थी, मतिलबु चरियनि सां त चवंदा आहिनि त चरियनि मां बि कुझु पिराइजे, चरियनि मलंगनि जूं बि दुआऊं हूंदियूं आहिनि। पोइ मूं चयोमांसि, मां चयो बाबा उहो मां आहियां, हाणे तूं जेको बसि पोइ उनजी कोशिशि हुई मुंहिंजा वेहण जी, पर मां हथ ॿधी जान छॾाई, बचा थी वियो। अहिड़ा काफ़ी वाक़िया थिया। ऐं हिकिड़ो ॿियो बि ईअं मां अचां पियो बाईपास सां, त मूंसां मुंहिंजो नंढड़ो गॾु हुयो गाॾी में, त ॾिठमि हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू हुजे, उन हथु ॾिनो, गाॾी हुननि जी को तेल वग़ैरह ख़तमु थी वियो। त पोइ हुन हथु ॾिनो त मूं चयो यार हिनखे मथां ज़रूरत हुजे का, सफ़ेद पोश माण्हू हुयो। मूं गाॾी रोकी ऐं मूं हुनखे चयो, मां चयो वियो। चई मूंखे पेट्रोल पंप ते खईं हलो, तेल असांजो ख़तमु थी वियो आहे। त मुंहिंजो नंढड़ो वरी मुंहिंजा गाना वरी हलाइणु शुरू कयईं गाॾी में। त उते उन बि इहो लफ़्ज़ हुनखे चयो, नंढड़े खे चई त बाबा मुंहिंजे ड्राइवर इन जा गाना ॿुधंदे ॿुधंदे तेल जी ख़बर न पई, त ख़ुदा जे वास्ते इन खे क़ुर खे त बंदि कर हींअर। गाॾी मौजूदु, मां गाॾी मौजूदु जे लथो त मूंखे ॾिठई त मूंखे चई यार मां मोलाई साहिबु आहियो? मां चयो हा। चई यार मां कुझु ग़लति ॻाल्हाए वियो आहियां। मां चयो न बाबा तूं सही आहे, मां ग़लति आहियां। इहे ज़िंदगी जा मौक़िया हूंदा आहिनि, काफ़ी अहिड़ा लम्हा ईंदा आहिनि। ऐं किथे भोग चर्चो मज़ाक बि थींदी आहे, पर ख़ुशी थींदी आहे। ख़ुशि रहणु घुरिजे इंसान खे, ख़ुशि रहणु घुरिजे। हालांकि मुंहिंजी पेरोडी कंदा आहिनि काफ़ी, तव्हां ॾिसंदा आर्टिस्ट, तव्हां बि माशाल्लाह ज़बरदस्त आर्टिस्ट आहियो, ऐं हिकदमि तव्हां बि मुंहिंजी पसंदि जा आर्टिस्ट आहियो। तव्हांजी मां जेको फेसबुक ते ॾिसंदो आहियां, ऐं तव्हांजी आर्टिस्ट्री में हिकिड़ो मूंखे सुठो इहो लॻंदो आहे त तव्हां हमेशह पैगाम ॾींदा आहियो। हमेशह पैगाम ॾियणु खपे, ऐं शाइरी बि उहा ॻाइणु खपे जेका पैगाम हुजे। पैगाम वारी शाइरी, असांजी शाइरी में बि पैगाम हूंदो आहे। ऐं हिकिड़ो नालो खणी माण्हू अलाए छो चवंदा आहिनि त मुमताज़ मलाई हीअ थो ॻाए, हीअ थो ॻाए, पर तव्हां के बि मुंहिंजा गीत ॿुधो ऐं तमामु उन में इस्लाह हूंदी आहे, ऐं तमामु सुठी शाइरी हूंदी आहे। पैगाम आशिक़नि लाइ हूंदो आहे, माशूक़नि लाइ, हर माण्हू जे लाइ हूंदो आहे। ॾिसो न, मुंहिंजे गीतनि खे खणो त मूं अहिड़ा गीत ॻाया आहिनि, सिर्फ़ु चवंदा आहिनि ऐबन ॾिनो वञे माण्हू। हिकिड़ो तव्हांजो गीत मूंखे ॾाढो पसंदि आहे, साह जी ज़रिया साहु पराई। हा साह, बिल्कुलु इहो तमामु सुठो गीत हो मुंहिंजो, बिल्कुलु। हा ॾिसो अहिड़ी ख़ूबसूरत शाइरी ॻायूं पिया, पोइ बि माण्हू चवनि त हीअ सुठी शाइरी नथा ॻाइनि, त पोइ तकलीफ़ थींदी आहे। असां कंहिंखे चयो तव्हां जान हुजे जीअं पेर धोई पीअं, अहिड़ो मुड़ुसु माण्हू जीअं, इहा आम ॻाल्हि आहे। ॾिसो आम सिंध में चयो थियनि था शाइरनि जे ज़िंदगी में, आम पब्लिक जी ॻाल्हि आहे, हर दिलि जी ॻाल्हि आहे। कंहिंजा को एहसान विसारे वेही रहंदो आहे, कंहिंखे को यादि न कंदो आहे, त पोइ उहो ज़रूरु इहो लफ़्ज़ चवंदो आहे त जवान शादी में तव्हां ॾाढो कलाम हले थो। मेहंदीअ जा गुल ठाहे हथनि ते रखिया थी। हा मुंहिंजा सभु तक़रीबन मुंहिंजा गीत अलहमदिल्ला हींअर सेरनि जी जॻह ते शादियुनि में जिथे किथे मुंहिंजा गीत हलंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे अंग्रेज़ीअ में ॻाइण जी ऑफर थिए, या अरबी के ॿोलीअ में या अरबीअ में, त तव्हां ॻाईंदा, या बलोचकी में त तव्हां ॻायो मुंहिंजे ख़्याल में? जी हा, बलोचकी ॻायो आहे, मूं सराइकी ॻायो आहे, सिंधी ॻायो आहे, ऐं अंग्रेज़ी ज़ाहिरी आहे। मां पंहिंजी ॿोली सिंध सां प्यारु करण वारो माण्हू आहियां। मां अंग्रेज़ी में कोन थो ॻाए सघां, न अरबी में ॻाए सघां थो, छो त मुंहिंजो सिंध सां प्यारु आहे, सिंधी ॿोली सां प्यारु आहे। मां जेसिताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे सिंधी ॻाईंदुसि। हालांकि मूंखे हींअर मुंहिंजो गीत थिए पियो, मूंखां राहत फ़तेह अली ख़ान सां कोक स्टूडियो में कराइनि पिया सिंधी गीत। हुननि हिकिड़ो सराइकी गीत सिलेक्टेड कयो को पंजाब जो, ऐं मूं चयो मां ॻाईंदुमि सिंधी गीत। हुनजो सिंधी राहत थोरो हुनखे उहो नथो करे सघे, हुनखे थोरो लॻे थो। पोइ मूं उन में सचल साईं जी काफ़ी सिलेक्ट कई, जंहिं दिलि पीता इश्क दा जाम, सा दिलि मस्तो मस्तु मुदाम। उहा हाणे इनशाला करीब कोक स्टूडियो मुंहिंजी राहत सां गॾु रिकॉर्ड थींदी इनशाला।